अल्लाह ताला फरमाए तो यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि। उन दिहाड़े यानी क़यामत वारे दिहाड़े यफिरुल मरउ मिन अखीहि, इंसान पंहिंजे भाउ खां भॼी वेंदो, वेझो न ईंदो। व साहिबतिहि व बनीहि, ज़ाल पंहिंजे मुड़ुस खां जुदा हूंदी, पीउ पुट पंहिंजे औलाद खां जुदा हूंदा, को कंहिंजो साथ कोन ॾींदो। इन जे करे जो सभु कंहिंखे नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वाहिदुल क़हार आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात जे उन क़यामत वारे दिहाड़े खे ॾिसी माण्हू को कंहिंजो साथ कोन ॾींदो, सभु हिक ॿिए खां बेज़ार थी वेंदा। रब करीम जे ज़ात बाबरकात जे मिठड़े महबूब मुहम्मद करीम जी प्यारी हदीस यादि आई आहे। पाण करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था, हिकिड़े शख़्स जा अमल तुरंदा, नेकी हिकिड़ी खुटी पवंदी, उन हिक नेकी खुटण जे करे अल्लाह ताला जी ज़ात उनखे दोज़ख ॾे मोकिलींदो। पोइ बानो चवंदो, मौला हिकिड़ी नेकी जे करे मूंखे जहन्नम ॾे न मोकिल। अल्लाह ताला फरमाईंदो, मुंहिंजो कानून आहे, हिकिड़ी नेकी तुंहिंजी खुटल आहे, अगरि उहा कंहिंखां उधारी वठी अची तोखे मिली पवे, तुंहिंजो बैलेंस पूरो थी वञे, त मां रब करीम तोखे जन्नत ॾे मोकिलियां। जेकॾहिं न तॾहिं हिक नेकी खुटण जे बावजूद बि तुंहिंजे लाइ जहन्नम आहे। नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था, हुज़ूर अकरम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था त उन शख़्स खे मोकल मिलंदी, तूं वञ मैदान हशर में ॻोल्ह, जेकॾहिं को तुंहिंजो साथ ॾियण वारो न बि पवई ऐं उनखे तूं चवीं ऐं हो तोखे नेकी ॾे, मन तुंहिंजो कमु थी पए त मां रब तोखे जन्नत ॾे रवानो कयां। महबूबन करीम फरमायो, हो पंहिंजे अल्लाह खां इजाज़त घुरी मैदान हशर में वेंदो। सभ खां पहिरीं पहिरीं मैदान महशर में हुनजी पंहिंजे पीउ जे मथां नज़र पवंदी। पीउ खे परे खां ॾिसंदो, बाबा, वरी ॿीहर सरींदो, मुंहिंजा बाबा, टियों दफ़ो सरींदो, पर पीउ हुनखे का वरदी कोन ॾींदो। अॻिते वधी वञी पंहिंजे पीउ खे चिंबड़ंदो, हो मुंहिंजा बाबा, आउं तुंहिंजो पुटु आहियां। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे मिठड़े हबीब फरमायो आहे, पीउ पंहिंजे मिठड़े बच्चे औलाद खे चवंदो, बच्चा मां तोखे सुञाणा ई कोन थो, बाबा कोन थो सुञाणी, आउं तुंहिंजी औलाद आहियां, कहिड़ो कमु खणी आयो आहे? बाबा मुंहिंजी हिकिड़ी नेकी खुटी पई आहे, दुनिया में मुंहिंजे लाइ ज़मीनूं वरिती, बैंक बैलेंस ठाही, महला तूं औलाद लाइ बणाई, हक़ हलाल जी मिल्कियत असांजे लाइ गॾु कयई, ऐं मुंहिंजा बाबा हिकिड़ी नेकी खुटी पई आहे, उहा ॾे त मूंखे अल्लाह ताला जन्नत नसीब फरमाईंदो, जेकॾहिं न त मां जहन्नम ॾे थो वञा पियो। पीउ हुनखे जवाबु ॾींदो। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह पीउ जे जवाब खे बयानु थो फरमाए, दुरूद पढ़ तबारक कंदो वञा। शाह साहब फरमाइनि था त पीउ पुट खे चवंदो, फरमाईंदो, का ओ कमायो मोती मूं न वणजिया, ओ मुंहिंजा बच्चा, मूं पाण बद अमली में ज़िंदगी गुज़ारी आहे, नेकी मूं कई कान्हे। का ओ कमायो मोती मूं न वणजिया, सीहे जो सैयद चवे वखर विहायो में, हाणे ओचितो आयो में मुंहिंजो सौदो सनासिन मिसी। ओ मुंहिंजा बच्चा, मां तुंहिंजे लाइ कुझु बि नथो करे सघां, तूं वापसि हलियो वञ, तोखे जहन्नम में वञिणो आहे त भली वञ, पर आउं तुंहिंजे लाइ कुझु बि नथो करे सघां। छाजे करे? त अॼु मां पाण अल्लाह जे आॾो हिसाब किताब ॾियण जे लाइ आयो आहियां। जेकॾहिं मुंहिंजो हिसाब किताब में को हिकिड़ी नेकी जो अमल खुटी पियो त आउं किथां आणींदुसि, आउं तोखे ॾियण जे लाइ तयारु कोन आहियां। हक़ीक़त में शाह साहब रहमतुल्लाह अलैह यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि, इन आयत करीमा जो तफ़सीर बयानु कयो आहे, जंहिंमें अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो त हर हिकु माण्हू हिक ॿिए खां जुदा हूंदो, भॼी वेंदो। हाणे अहिड़े ॾिहाड़े जे लाइ जेकॾहिं असां समर न ठाहियूं त पोइ असांजी नालाइकी आहे। ज़रूरी आहे त असां आख़िरत जो समर तयारु कयूं। आख़िरत जो समर तयारु कबो